नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त 12 रबी अवल आका मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जे मौके ते खिपरो जी शाही बाज़ार ऐं हथुंगो रोड ते स्टॉल लगाया विया आहिनि, जिते आशिकाने रसूल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद ते पंहिंजे घरनि खे सिंगारे रहिया आहिनि। करेंगे जो आमिना के लाल का मिलाद करेंगे। झंडा आहिनि, मुख़्तलिफ़ झालरियूं वग़ैरह आहिनि जेके तमामु ख़ुशीअ सां ख़रीद कयूं वेंदियूं आहिनि। ऐं जीअं जीअं ॾींहों ॾींहुं रुझान हिन शइ जो वधंदो थो वञे, अवेयरनेस माण्हुनि में वधीक अचे पई, उन हिसाब सां माशाअल्लाह सेल में सुठी पई थिए असांजे हिसाब सां। ऐं अल्हम्दुलिल्लाह जेको इंसाननि मुसलमाननि में जेको शऊर अचे पियो उहो तमामु घणो पियो अचे। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जेको मोहबत जो उनजो अक़ीदो आहे, मोहबत जी बेटाऊं पेश कनि पिया, झंडा लॻाए करे, बैनर लॻाए करे, वेज लॻाए करे मुख़्तलिफ़ ख़ुशियुनि सां मल्हाइनि पिया, मुख़्तलिफ़ अंदाज़ में मल्हायो पियो वञे, जलसनि जुलूसनि रैलियुनि में शिरकत कनि पिया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।